नाज़रीन ने सांगड़ वेझो ओलिया हज़रत बैरमबरी जे मेले में घोड़नि उठनि ऐं ॾांदनि जी डोड़ जा दिलचस्प मुक़ाबला थिया। शौक़ीननि जे ध्यान जो मर्कज़ घोड़नि जी डोड़ रही। ॾिसूं था एडी कुंभर जी रिपोर्ट। ओलिया हज़रत बैरमबरी जे सालियाने मेले में घोड़नि जी डोड़, ॾांदनि जी डोड़, उठनि जी डोड़ जा दिलचस्प मुक़ाबला थिया। शौक़ीननि जो मर्कज़ घोड़नि जी डोड़ रही। सिंध जे नाले वारनि घोड़नि जे शौक़ीननि मोहम्मद ख़ान जुणेजो, शाहजहान जुणेजो, वहीद गुलाम नबी राहू, ज़ामिन अली ज़रदारी, बरकत ख़ान भुट्ट, नजफ़ टालपुर, फ़कीर अली अदर सुधीराणी, लाइक चांडियो, सलाम ख़ान ज़रदारी, अशरफ ज़रदारी, गुड्डू काइम ख़ानी, ख़ैर मोहम्मद राजड़ जे घोड़नि कबूतर, असील, किंग, जर्नल, जानेमन, सिंध महरान, शेर दिल, दिलरुबा, कांगल, मीज़ाइल बाही में कुकरिया कराए छॾिया। घोड़नि जे शौक़ीननि आवाज़ टीवी खे ॿुधायो त घोड़ा मुख़्तलिफ़ चालनि में डोड़ंदा आहिनि। वारड़े घोड़े जी बादशाह सवारी आहे। अॻे नंढे हूंदे असीं ॿुधंदा हुआसीं त घोड़ो जेको वारड़ियो आहे उहो बादशाही सवारी आहे। तंहिंजे करे वारड़े घोड़े जी त पंहिंजी हिकिड़ी चाल आहे। चौबाज़ घोड़ो, हींअर चौबाज़ घोड़ा बि उहे एतिरा हनू ॾुखियो कोन था कनि, उहे बि संजा आहिनि, पर बेसिकली जेका बहितरीनु सवारी आहे उहा वारड़े घोड़े जी आहे। जेको जेतिरो वारो वेंदो पोइ मथे वीरप करे थो, तिखप करे थो वञे, पर मज़ो उन में आहे। कस टोर वारा घोड़ा बि आहिनि ऐं चोताली घोड़ो बि आहे, ड्रको घोड़ो बि आहे। घोड़नि जूं 4-5 जेके आहिनि सो टोरूं आहिनि। बहरहाल जेको घोड़ो मिक्स जी टोर करे चोताली ऐं वारो पाण में मिलाए उनखे मिक्सी टोर चइबी आहे। हींअर काफ़ी घोड़ा जेके बि सुठा ऐं भले अंदाज़ सां स्पीडर घोड़ा आहिनि उहे मिक्स टोर वारा जंहिंखे चइबो आहे उहे घोड़ा आहिनि। ऐं हींअर रेस मोहसिन हुसैन ज़रदारी साहिबु, ज़ामिन हुसैन जी, हाजी अली हसन साहिबु वारनि जे घोड़नि जो सुवार आहे। हीउ कुमैत घोड़ो आहे, हिन जो नालो जेको आहे सो किंग आहे। ऐं हुन पासे पंजकल्याण घोड़ो बीठो आहे, उनजो नालो मोर आहे। अञा हिकिड़ो घोड़ो साहिब वारनि जो ॿियो बि आहे जंहिंजो नालो जर्नल आहे। घोड़नि जे सुवारनि आवाज़ टीवी खे ॿुधायो त घोड़नि जी सुवारी दौरान घोड़े सुवार धक न खाए त उहो सुवार ई न आहे। घोड़े जो सुवार थधे दिमाग़ वारो कामयाबु आहे। घोड़े जी सुवारी कंदे कम से कम मूंखे 20-22 साल थी विया साईं। जेको किरियो न आहे न उहो सुवारी न आहे। ऐं घोड़नि ते चढ़बो बि आहे, घोड़नि ते ठाहिबो आहे, उन में धक बि लॻंदा आहिनि, माण्हू किरंदो बि आहे। घोड़ो हिकिड़ी त सवारी एक्सरसाइज़ आहे, जिस्मानी बि आहे ऐं ज़हनी एक्सरसाइज़ बि आहे। ऐं घोड़ो ताक़त रखे थो, पावर रखे थो, उनखे संभालण लाइ थोरो थधो माण्हू सुवार थधो हूंदो उहो कामयाबु ईंदो। घोड़नि जी डोड़ दौरान अनाउंसर जी अनाउंसमेंट शौक़ीननि ऐं मालिकनि जो तवजो रहंदी आहे। कमांडे दिलावर खां सवाइ घोड़नि जी डोड़ अधूरी सम्झी वेंदी आहे। अनाउंसर मक़सदु आहे ॻाल्हि सम्झाए किथां खां आयो आहे घोड़ो, के धणी केरु आहे, ॻोठु कहिड़ो आहे, इलाइक़ो कहिड़ो आहे, इहा आहे ॻाल्हि सम्झ जी। जे उन धणियुनि खे सम्झ नथी अचे त उन्हनि जो ख़र्चु मतिलबु जेके अचनि था गाॾियूं भाड़ा करे उन्हनि जो पोइ अजायो आहे। कैमरामैन ख़ाकी अशमामन सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सां गॾु।